दादू गांव इब्राहिम चांडियो के प्राइमरी स्कूल की बिल्डिंग खस्ताहाली का शिकार है। उस्तादा और तलबा को बिल्डिंग गिरने के खौफ से तदरीसी अमल में रुकावटों का सामना करना पड़ता है। हर आए दिन छत का पलस्तर गिरने लगता है। उस्तादा और इलाका मकीन असलम चांडियो, गुलाब खान और दीगरों ने वश न्यूज़ से बात करते हुए कहा है कि वश न्यूज़ जा तमाम निहायती शुक्रगुजार आहियूं जेके असांजे ॻोठ इब्राहिम चांडियो में लड़ी आया आहिनि। हे प्राइमरी स्कूल ॻोठ इब्राहिम चांडियो आहे जेको ज़बून हाली जो शिकार आहे। असांजो इहो ई मुतालबो आहे त असांखे नई बिल्डिंग ॾिनी वञे जीअं नंढड़ा ॿार जेके आहिनि अंदरि स्कूल में तालीम पिराए सघनि। हेॾे रोज़ जेके आहिनि छापड़ किरनि था पिया, जानी नुक़सानु थियण जो ख़तरो आहे। असांजो मोहतरम क़ाबिल इज़त उस्ताद कामरेड अब्बास चांडियो जो सुबुह जो जीअं आयो ईअं त असांजो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल इब्राहिम चांडियो 2022 माह बोड ही बलूचिस्तान जो पाणी आयो। हे बिल्डिंग सफ़ा ख़तमु लॻो पियो आहे ऐं असांखे नओं उस्ताद में ॾिनो वञे ऐं महिरबानी हुकूमत खे सिंध हुकूमत खे अर्ज़ु आहे त असांखे नई बिल्डिंग ॾिनी वञे ऐं असां वश न्यूज़ जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांजे हिन रिपोर्टिंग कई आहे ऐं असांजो आवाज़ उथारियो। ऐं असांखे बिल्डिंग जी सख़्तु ज़रूरत आहे। जेको मासूम असांजा पढ़नि था ॿार त उन्हनि खे नई बिल्डिंग ॾिनी वञे। DPPS इब्राहिम चांडियो, हेडमास्टर अब्बास अली चांडियो साहिबु। मां विश्व न्यूज़ वारनि जो शुक्रगुज़ार आहियां जेको मुंहिंजे स्कूल ॾे लड़ी आया आहिनि। मुंहिंजे स्कूल जो जेको आहे सो सूरत हाल डिमेज आहे ऐं स्कूल तबाह हाल आहे। ॿार अचनि था, हींअर सर्दी जो मौसमु आहे सो ॿारनि खे मां उस में पढ़ायां थो ऐं अंदरि वेही नथा सघूं। मसइलो इहो आहे त हिन स्कूल के हिन बिल्डिंग के उस्तादा और तलबा समेत मकामी हलकों ने स्कूल के इमारत की ज़ुबून हाली और दरपेश मुश्किलात व ख़तरात से महकमा स्कूल एजुकेशन दादू, निगरान हुकूमत सिंध और तालीम के वफाकी वजीर से फौरी नोटिस लेने का मुतालबा करते हुए कहा है कि कदीमी इमारत की जगह नई इमारत की तामीर के लिए फंड्स जारी करके दीगर सहूलियात फराहम करें ताकि तदरीसी अमल में कोई रुकावट न आ सके। कैमरामैन अहमद सिद्दीकी के साथ अब्दुल हमीद, वश टीवी न्यूज़।